थींदी आहे। तव्हां हिते रोज़ हाज़िरी लॻायो था, इहे बि ॾाढी वॾी सेवा आहे। कोई तव्हां खां पुछे न कि तव्हां सेवा कंदा आहियो कि न, त कॾहिं बि न चइजो भाई, चओ हरे राम। कोई बि पुछे संतनि जे दर जी सेवा कंदा आहियो, गर्व सां ॿुधाइजो हा। कहिड़ी सेवा कंदो आहे? बुहारी पाईंदो आहे? बुहारी अगर कोई पाईंदा हुजो तो बिल्कुल हा चइजो, पर जेके न पाईंदा हुजो वो चइजो न, बुहारी त मां न पाईंदो आहियां। बासण मलींदो आहे? न। गिल्म विछाईंदो आहे? न। त ॿियो कहिड़ी सेवा कंदो आहे? मूं ते सतगुरू विशेष कृपा कई आहे, मां रोज पंहिंजे गुरूअ जे दर ते वञी करे सत्संग ॿुधण जी सेवा कंदो आहियां। चओ हरे राम। ये वॾी कृपा आहे। उन्हनि ते बि कृपा आहे जेके सेवा कनि था, उन्हनि ते त प्रभुअ जी बि कृपा थींदी आहे, उन्हनि ते गुरुनि जी बि कृपा थींदी आहे, उन्हनि ते संगत जी बि कृपा थींदी आहे। चओ हरे राम। जेके संगत जी सेवा कंदा आहिनि। पर अगरि असां सत्संग बि रोज ॿुधूं था त इहे बि असांजे लाइ ॾाढी वॾी सेवा आहे। चओ हरे राम। ऐं सेवा भाव सां कजे, दिलि सां कजे, प्रेम सां कजे, भले थोरी कजे। छो जो अॼु असांखे इहे क़दुरु भले ई न हुजे कि असांखे सत्संग सहज में मिली वियो आहे, पर संसार में हर इंसान जे जीवन में हिकिड़ो अहिड़ो समय ज़रूरु ईंदो आहे कि उनखे क़दुरु पवंदी आहे कि अरे समय हुयो मां भक्ति करे वठां।